अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिरायो HR JDO न्यूज़ यहाँ वज़ीर उन्नड़ ख़बर शामिल कयूं था। यूसुफ रिंदजी जामशोरो ज़िले में सिम नालो प्रोजेक्ट RBOD में कम कंदड़ सन जामशोरो सब डिवीज़न जे मुलाज़िमनि खे गुज़िरियल 2 सालनि खां पघारूं मिली न सघियूं, जंहिं सबबि सभी मुलाज़िम फ़ाक़ा कशीअ वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर। उन हवाले सां पघार जी अदायगीअ लाइ केतिरनि ई मुलाज़िमनि RBDO जे PD ऑफिस अॻियां गॾु थी एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे धरणो हयो। उन मौक़े ते एहतिजाज कंदड़नि मुलाज़िमनि आसिफ लाशारी, इम्तियाज़ सोलंकी, अशरफ उमरानी, अमीर बख्श ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असां मिसकीन मुलाज़िमनि खे इंतिज़ामिया गुज़िरियल 2 सालनि खां पघारूं नथी ॾे। कुझु मनपसंद मुलाज़िमनि खे पघारूं ॾिनियूं वञनि पयूं, बाक़ी मेरिट ते भर्ती कयल माण्हुनि खे पघारूं न पयूं ॾिनियूं वञनि, जंहिं सबबि असांजा बच्चा फ़ाक़ा कशीअ जो शिकार आहिनि। हिननि वज़ीर आला सिंध, चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान ऐं नेब चेयरमैन खां मुतालबो कयो आहे त असां मुलाज़िमनि जो जाइज़ मसइलो हल करे असांखे पघारूं ॾिनियूं वञनि ऐं फ़ाक़ा कशीअ खां बचायो वञे। HR JDO न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HR JDO न्यूज़।